अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाहि बिअम्वालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फ़ाइज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम जनाब सदर गिरामी कदर व आली मर्तबत मुअज़्ज़ज़ उलमाए किराम,
व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ों, दोस्तों, मूं गुनाहगार अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी सूरत तौबा मां अवां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ उन सगोरी आयत के बारे में चंद मारूज़ात पेश करण जो इरादो खड़ी आयो आहियां। दुआ क्यों रब्बुल आलमीन जल जलालू अमन वालू शाल पांजे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मुखे हक ऐं सच बयान करण जी तौफीक अता फरमाए। तवां सां सभिनी खे अल्लाह ताला शाल हक ऐं सच बुधी उन जे मथां अमल करण जी तौफीक अता फरमाए। जमात सबूरी अल्हम्दुलिल्लाह ही हेतिरो सारो वॾो इज्तिमा अवां जे ज़ौक़ शौक़ ऐं मुहब्बत जे मथां दलालत थो करे। जो रात जो काफ़ी हिस्सो गुज़री हुआ, पौना 12 थी विया आहिनि, पर इन जे बावजूद भी अमी ताज़ा तवाना ज़ौक़ ऐं शौक़ सां अल्लाह जे पाक कलाम ॿुधण जे लाइ वेठा आहियो। इन जो अजुर तव्हांखे अल्लाह तबारक व तआला अता फरमाईंदो। खुदा ताला जे रज़ा जे वास्ते टाइम ॾियण अॼोके ज़माने में ॾाढो ॾुखियो आहे। माण्हू पंहिंजे ज़ाती मक़सदनि जे लाइ कलाकनि जा कलाक, महीननि जा महीना, हफ़्तनि जा हफ़्ता, ॾींहंनि जा ॾींहं सीड़ाईंदा आहिनि। पर जेकॾहिं हिन ज़माने में असां वटि टाइम कोन्हे तो सिर्फ़ दीन जे लाइ टाइम कोन्हे, बाक़ी हर कम जे लाइ असां वटि वक़्तु आहे। पर आउं ॾाझेरे वारनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां तो माशा अल्लाह अवां अल्लाह जे रज़ा जे वास्ते भी टाइम ॾियण जे लाइ तैयार आहियो। खुदा तबारक व तआला सां दुआ है अल्लाह ताला तवांजी असांजी सभिनी जी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए। ऐं पाण हितां जॾहिं कुछ ॿुधी रवाना थियूं तो अल्लाह साईं पंहिंजे मेहरबानी ऐं फज़ल सां पांजे हबीब जे सदके असांजू खाली झोलियूं शल रहमत सां भरपूर करे रवानो फरमाए। माशा अल्लाह सुम्मा माशा अल्लाह। एतरा मशाइख बुजुर्ग आलिम गॾु थिया आहिनि ऐं अवां उन्हनि जो दीदार करे रहिया आहियो। अवी माशा अल्लाह अल्लाह पाक जे कलाम ॿुधण जे लाइ तैयार आहियो। आओ तव्हांखे आयत करीमा जो तर्जुमो अर्ज़ कंदुसि। उन खां बाद में जेके ॻाल्हियूं अल्लाह ताला मूंखे चवरायूं, पर गुज़ारिशात जेतिरा घणा आहियो एतिरे घणे आवाज़ में मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो ऐं तव्हांखे आयत जी माना ॿुधायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पांजे पाक कलाम में इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। थोरो बुलंद आवाज़ अदा हिकिड़ो पखो हले पियो हाणे ॿिए ज़रूरत कान्हे, बसि महिरबानी खणी करे हिकिड़ो हे बल्फ ढका कयो, हिन जी बाह पई अचे, हे ॿई लाहे
ये कर ही विला 2000 जो टांडो पियो भरे अल्लाह ताला जल जलालहु व मन वालो शाद फरमायो अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह। रब्बुल करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो उहे शख्स तवज्जो कजो अल्लज़ीना उहे शख्स आमनू जन मुझे मिठे महबूब मुहम्मद करीम ते ईमान आंदो अल्लज़ीना आमनू रुगो ईमान को न आंदो पर हाजरू ऐं मुझे हबीब करीम सागर जी हिजरत भी कयाऊं रुगो हिजरत कान कयाऊं वजाहदू फी सबीलिल्लाह ऐं उन्हनि ईमान आणे हिजरत करण खां बाद में अल्लाह जे राह में जिहाद कयो बिअमवालिहिम व अनफुसिहिम पंहिंजा माल भी खुदा जे राह में जिहाद जे लाइ कुर्बान कयाऊं त पंहिंजूं जानियूं भी अल्लाह जे राह में जिहाद जे लाइ कुर्बान कयाऊं। अने इन्ही आयत जे मुंड में अल्लाह तबारक व तआला उन्हनि माण्हुनि जूं 4 वस्फूं बयान कयूं। घणियूं अबा ज़ोर सां चओ 4 त थियनी बेड़ा पार ज़ोर सां अल्लज़ीना आमनू पारी गाल ईमान आंदऊं व हाजरू बी गाल त हिजरत कयाऊं टी गाल वजाहदू फी सबीलिल्लाह जिहाद कयूं अल्लाह जे राह में चौथी गाल बिअमवालिहिम व अनफुसिहिम ओ माल अल्लाह जे राह में जॾहिं ख़र्च कयूं त पंहिंजी जान भी कुर्बान कयूं त पंहिंजो माल भी कुर्बान कयूं। हाणे इहे 4 वस्फुनि वारा माण्हू अल्लाह ताला अॻिते ॿुधाए थो या ॻाल्हि कन खोले ॿुधजा। जन ईमान आंदो जन हिजरत कई जन जिहाद कयो जन अल्लाह जे राह में माल ऐं जान कुर्बान कई अल्लाह ताला फरमाए तो आज़मो दरजतन इंदल्लाह ओ दुनिया वारो ॿुधी छॾो इन्हनि माण्हुनि जो अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू वटि तमामु वॾो दर्जो अथव। हिकिड़ो हूंदो आहे यार इन्ही जो अल्लाह वटि दर्जो आहे अल्लाह वटि कंहिंजो दर्जो हुजणु इहा बि ख़ुशकिस्मती आहे इहा बि हुन जे भाग जी निशानी आहे जो कंहिंजो अल्लाह वटि दर्जो हुजे पर अल्लाह ताला रुगो दर्जो कोन थो चवे थो आज़म दरजतन इंदल्लाह इस्म तफ़ज़ील जो सीगो रब ताला जी ज़ात बाबरकात इस्तेमाल फरमायो इन जी माना आहे वॾो न बल्कि तमामु वॾो दर्जो अल्लाह जे आॾो का शइ वॾी कान्हे का अल्लाह अकबर आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात सभिनी खां वॾो आहे पर रब ताला फरमाए थो तनी मुहम्मद जे ग़ुलामनि जो दर्जो मां अल्लाह पाक तमामु वॾो करे छॾियो। कंहिंजो चओ नबी जे ग़ुलामनि जो अच्छा अञा ॿियो सवलो करे ॿुधायां नबी जा ग़ुलाम त तव्हां बि आहियो असां बि आहियूं पर नबी पाक जा ग़ुलाम उहे जेके नबी पाक जा बराहे रास्त मुरीद हा छा नबी करीम जा बराहे रास्त ॾाढे चओ मुरीद हा जे अॼुकल्ह को कंहिं पीर खां बैयत कंदो आहे को चवंदो आहे मां फलाणे पीर जो मुरीद आहियां उन्ही जो मां हथ वरितो आहे को चवंदो आहे मां फलाणे पीर जो मुरीद आहियां मां उन्ही जो हथ वरितो आहे अबा मां फलाणे पीर जो मुरीद आहियां उन्ही जो हथ मूं वरितो आहे उहो पंहिंजे पीर जो हथ वठी फ़ख़ुरु कंदो आहे ऐं मुरीद खे फ़ख़ुरु करणु बि घुरिजे जंहिंखे कामिल पीर मिले ऐं कामिल पीर जो हथ वठे उनखे फ़ख़ुरु करणु खपे अदा जेको पीर जो हथ वठे उन्ही खे फ़ख़ुरु आहे जेको पीरनि ऐं नबियनि जे सरदार मुहम्मद जो हथ वठे त जो केॾो वॾो शान आहे।
अल्लाह ताला तारीफ फरमायो आज़म दरजतन इंदल्लाह इन्हनि जो अल्लाह तबारक व तआला वट तमाम वॾो दर्जो आहे कहजो वॾो दर्जो आहे मुहम्मद करीम जे मुरीदनि जो मुस्तफ़ा करीम सां बैयत करण वारनि जो नबी करीम अलैहिस्सलाम खे दीदार करे ईमान आणण वारनि जो नबी करीम जे दीन ते बच्चा ॿार सिर घर माल कुर्बान करण वारनि जो सूर दुनिया जा खणी अबो छॾियऊं माइट छॾियऊं अज़ीज़ छॾियऊं भाउर छॾियऊं पर जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करीब सब ताल्लुक टोड़ना पिया त उहे बि टोड़े छॾियऊं पर हुननि चयो त सभु छॾींदासीं हिकु न रुसे हो तो घोरी बाझ ॿियनि जी अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह चार दोस्तों अजीजो मुसलमानो भाइरो अवा गौर कयो अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालहु उन्हनि माण्हुनि जी केॾी वॾी सिफ़त ऐं तारीफ़ बयान थो फरमाए जन शख़्सन नबी करीम अलैहिस्सलाम ते ईमान आंदो ऐं नबी करीम सां गॾिजी वतन छॾियाऊं नबी करीम सां जॾहिं वतन पे छॾियाऊं त वतन छॾण महिल छा न हूंदो आहे गरीब जे घर में भी सब कुछ होंदो आ पंज रिलियूं हूंदियूं पंज खटूं हूंदियूं ॿियो न हूंदो त कखायो घर त हूंदो का बकरी ठकरी हूंदी कुझु त घर में हूंदो आहे माण्हू खे मुंहिंजा दायो सभु कुझु छॾणो पवंदो आहे पर जेके महबूब करीम सां गॾु हुया उहे सुञा कोन हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मिस्कीन कोन हा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे कबीले जो सरदार आहे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे खानदान जो मुअज़्ज़िज़ आहे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे उम्मत में सभिनी खां गनी आहे बागन जो मालिक आहे दौलत जो मालिक आहे बगुलन जो मालिक आहे मके जे शहर में वॾा सरमाएदार हा पर जमल नबी जे पुठियां लॻा त ख़ुदा जो कसम हर शइ छॾे पोयां परवाह ई कान कयूं मुहम्मद करीम जे कढ लॻी पिया मता चऊं त के नबी पाक जा गुलाम मिस्कीन हा गरीब हा न दौलतमंद हा शाहूकार हा पंहिंजे पंहिंजे कबीलनि जा सरदार हा नवाब हा क़ौमूं हुननि जे पुठियां हूं पंहिंजे क़ौमुनि जा चङा मुड़ुस फददार हा मुंहिंजा दोस्त खाईंदड़ पीअंदड़ घराणे जा हा जे सिंधी में चइबो आहे मच्छी मानी जे लाइक़ हा पर ख़ुदा जो कसम आहे जॾहिं रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकाह जे पुठियां लॻा त मके शरीफ़ खे त अलविदा कयूं पर हर शइ छॾियऊं काफ़रनि खे चऊं सभु कुझु तव्हां खणो चीड़ बि कोन खणंदासीं हर शइ तव्हांजे हवाले हुजे असां कढ लॻंदासीं आमना जे लाल जे तो छा कयो आहे दीन लाइ पढ़े निमाज़ कोन करे वुज़ू कोन अचई तहारत कान छा कयो थी दीन जे लाइ कहिड़ो तो इस्लाम जो किलो फतह कयो आहे कॾहिं इस्लाम जे लाइ हिकिड़ी रत जो फुड़ो वहायो थी बनीअ जे ॿारे ते लठियूं झलींदे पिलाट ते कब्ज़ा करे पादर खाईंदे बकरी जे चोरी ते 6 महीना जेल में पियो हूंदे भंग चरस जे रोड़ीअ ते 3 महीना टीप मिली वेंदई इहे सभु तूं शयूं करण लाइ तयार आहे इस्लाम लाइ छा कयो थी ऐं वरी वेही तूं बकवास कंदो आहे उन्हनि जे लाज जी क़ुरान जे 30 सिपारनि में तारीख़ आहे तुंहिंजो त चाचा चिबड़ दिल्ली जे ढकणी ते भी नालो कोने ये चइबा तो जो पिंडीअ ते भी नालो कोने तू त कंहिंखे यादि बि कोन मुंहिंजा दोस्त थी त झंगल में जेको गंद पियो हूंदो आहे उन गंद जे मथां जेका मिट्टी हूंदी आहे उन मिट्टीअ जेतिरो बि तो जो मान कोन्हे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जो वॾो शान आहे ओ गिलाखोर ओ महबूब करीम जे ग़ुलामनि खे घटि वधि चवण वारा तूं पंहिंजी हैसियत निहार पंहिंजी पुठ वराए निहार हिलाल जो अलाए हराम जो आया बि ख़बर कान्हे पिणे निकाह कयो हो अलाए बेनिकाह है माणे के मोचड़ा हणदे हणदे तुंहिंजी माईअ खे ज़ाल खे पीउ तुंहिंजे माउ खे तुंहिंजे अमर खे अलाए 10 दफ़ा अलाए 20 दफ़ा तलाक ॾिनी हूंदी अलाए पोइ कहिड़े ॿिज मां पैदा थियो आहे गिला थो करे अबू बकर उमर जी जेके मुहम्मद सां रोज़े में सुता पिया ॿुधी नथो पई
कंहिंजी तो गिला करी पुठ वराए ॾिस पंहिंजी वात पंहिंजो ॾिस धप थी अचई बदबू सां भरियो पियो आहे गंद सां भरियो पियो आहे तो में छा तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे ऐं गिला कंहिंजी तो करी जंहिंजो अल्लाह जो क़ुर तारीफ़ करे पोइ सौ सिधो हिकिड़े पासे थी न क़ुर जो अखरनि में चओ त मां मुनकिर आहियां इनकारी आहियां क़ुर न मञींदुसि हिकिड़े पासे थी त पोइ मरी त सुभाणे मसाण में वञी उछलऊं तोखे बीलनि जे हवाले कयूं पोइ छाजो जनाज़ो छाजो मुस्लमान जो क़ब्रिस्तान पोइ हिकिड़े पासे थी पियो होॾो सदाई थो मुस्लमान चवी थो मां मुस्लमान आहियां नबी जो उम्मती आहियां क़ुर खे अल्लाह जो किताब मञींदो आहियां रसूल खे पंहिंजो अल्लाह जो नबी मञींदो आहियां ऐं गिला कर भेटाई जे मुरीद जी केरु गिला कोन कंदो कलंदर जे मुरीद जी को गिला कोन कंदो इमाम रब्बानी जे मुरीद जी को गिला कोन कंदो रोज़े धणी जे मुरीद जी को गिला कोन कंदो दुनिया जे वलियन जे कंहिं बि पीर मौजा दोस्त कंहिंखे मुरीद बणायो आहे उन जे मुरीद ख़लीफ़े जी केरु कोन गिला कंदो अबा पीर जो मुरीद आहे ज़रूरु वॾो पीर आहे तुर ख़लीफ़ो जो भलो हूंदो शर्म नथो अचे जंहिं नबी ते कलमो भरी उन नबी जे ख़लीफ़नि जी उन नबी जे मुरीदनि जी गिला करी बुॾी मर पर छा कया बुॾण मरण में पानी जमड़ा में आहे कोन मुल्क में थी वई आहे खोट बुॾण जोड़ हुजे हा त हाणे बुॾनि बि हा ओ मुंहिंजा बिछड़ा भाउ मुंहिंजा दोस्त ख़ुदा जो कसम आहे जेकॾहिं न महबूब करीम जे ग़ुलामनि जा जेके दुश्मन आहिनि न दुश्मन उन दुश्मननि खे न कचे वात सां कचूं गारियूं ॾिजनि तब घटिया इहे इन खां बि ख़राब आहिनि पर छा कयूं असांखे कची ज़ुबान ॾाव नथी अचे आहिनि लाइक़ु कचनि गारनि जा आहिनि लाइक़ु उघाड़नि गारनि जा पर छा कयूं इहा ॾाव नथी अचे जेकर इहा ॾाव अचे हा उहा बि ॾियूं हा ऐं इन गार मां असांखे गुनाह बि कोन थिए हा छाजे करे जो तूं उन्हनि खे गारियूं थो ॾी जेके हिदायत जे आसमान जा सितारा आहिनि तूं उन्हनि खे गारियूं थो ॾी जेके मुहम्मद जे ज़िंदगीअ में बि भाकुर में हा त हाणे बि भाकुर में आहिनि तूं उन्हनि खे गारियूं थो ॾी जे क़यामत जे ॾिहाड़े उथंदा त मुहम्मद रसूलुल्लाह सां गॾु उथंदा ख़ुदा जो कसम उन्हनि खे गारियूं थो ॾी जंहिंजी गिला करण वारे जी मरण खां पोइ ख़ुदा शक्ल सूअर जी बणाए छॾींदो आहे जेकॾहिं मूंखे क़ुर मथे ते ॾी न त ॾाढेरे जे मस्जिद मां क़ुर खणी आ ऐं क़ुर मथे ते रखी चवां थो जेको राफ़िज़ी आहे अबू बकर उमर उस्मान खे गारियूं ॾींदो आहे एतबार न अचेव त हिकिड़े जी क़बर खोटिजो दुनिया में हिन दुनिया में अल्लाह जो वाइदो आहे त शक्ल कोन बदिलाईंदोसांव पर इहो नबी जे सहाबा जो गुस्ताख मरण खां पोइ अठे पहर खां पोइ क़बर वञी खोटियोसि जे उन क़बर में मुंहिंजा सूअर न सुतो पियो हुजे त अब्दुर्रहीम जो नालो मिटाए छॾिजा मुहम्मद करीम जे असहाबनि जे दुश्मन जी अठे पहर मरण खां पोइ सूरत ई बदिलजी वेंदी आहे और मुंहिंजा मिठड़ा मां तुंहिंजो ख़ैर ख़्वाह आहियां तुंहिंजो सजण आहियां चवां थो त मरण खां पोइ सूअर न थी वञे इन खां बचाइण तोखे आयो आहियां मां तो चवां त क़यामत जे ॾिहाड़े उथी त महबूब जे उम्मत जे टोले में थी उथी बुछड़ो न थी ख्वार न थी रुसवा न थी ज़लील न थी उन्हनि जी गिला न कर मुंहिंजा दोस्तो जन खे अल्लाह जो क़ुर सराहे केॾी वॾी ॻाल्हि आहे अल्लज़ीना आमनू जन ईमान आंदो वहाजरू जन हिजरत कई वजाहदू फी सबीलिल्लाह जन जिहाद कयो अल्लाह जे राह में बेअमवालिहिम व अनफुसिहिम पंहिंजे मालन सां ऐं पंहिंजे जान सां आज़म दरजतन इंदल्लाह अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान मजीद में फरमाए तो इन्हनि जो दर्जो मां अल्लाह पाक वटि तमामु वॾो आहे व उलाइका हुमुल फाइज़ून रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो ॿुधी छॾियो इहे ई कामयाब अथव छाहिन चओ ॾाढे जो छाहिन केर थो चवे ॾाढे जो केर थो चवे
तहां वटि मुंहिंजा अदा वॾेरा बीहंदा आहिनि के नाज़िमी में के नायब नाज़िमी में कोई मुंहिंजा दोस्त बीहंदा सूबाई असेंबली जे सीट ते के बीहंदा क़ौमी असेंबली जे सीट ते पोइ दांधली करे कामयाब थींदा कीअं कामयाब थींदा बा दांधलू करे कूड़ा वोट हणी मुखालफन जा दरवाजा बंद करे एजेंटन के डंडा हणी उनके मुजादा उथारे छॾींदा लाखों रुपया ऑफिसरन के ॾींदा रातों रात पेचू अॻे ई भरे छॾींदा अॻे ई पेचू भरियो पियो हुजो ये दांधली सां कामयाब थींदा अल्लाह ताला फरमाए तो उलाइक हुमुल फाइज़ून अबू बकर उमर उस्मान अली मोहम्मद जा सहाबी दांधली सां कामयाब कोन थिया हिननि जी शाहिदी मां रब तो जा सच्चाई सां कामयाब थिया छा सां चओ सच्चाई सां ज़ोर सां जो छा सां व उलाइक हुमुल फाइज़ून रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो ये ही कामयाब अथव ओदा छो न कामयाब हुंदा जेको मुहम्मद अमीर जे कढ लगी पवंदो आहे सो कामयाब थींदो दुरूद शरीफ पढ़ मां तोखे खुदा जो कुरान ॿुधाया सो भई तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम ऐ मुंहिंजा बिछड़ा महबूब अवां माण्हुनि खे चई ॿुधायो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जे मोहब्बत जी ज़रूरत आहे रब जे रज़ामंदी जी ज़रूरत आहे फत्तबिऊनी मां मुहम्मद जी ताबेदारी कयो युहिब्बुकुमुल्लाह रब करीम तव्हां सां मोहब्बत कंदो रुगो मोहब्बत कोन कंदो व यगफिर लकुम ज़ुनूबकुम मुंहिंजे पोयां लॻण मुंहिंजे ग़ुलामी जे सदके तव्हांजा गुनाह बि बख्शे छॾींदो वल्लाहु गफूरुर रहीम जेको मुझे नबी करीम जी गुलामी कंदो आहे हुजूर करीम जे कढ लगंदो आहे अल्लाह ताला भली हुन जा केतिरा भी गुनाह हुजनि उहे अल्लाह ताला हुन जा गुनाह महबूब जे गुलामीअ जे करे माफ़ करे छॾींदो आहे मुंहिंजा दाहे त आम माण्हूअ जे लाइ ॻाल्हि आहे तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ असां जहिड़नि गुनाहगारनि जे लाइ जो असांखे ख़ुदा ताला फरमाए अवां नबी जे कढ लॻो त तव्हां बि अल्लाह जा प्यारा हो रुगो नबी जे कढ कोन लॻा पर मुस्तफ़ा जे मथां हर शइ कुर्बान कयाऊं हिकिड़ो असांजे उत्तर जे पासे पहाको आहे ख़बर न आहे हिन अव्हां जे मुल्क में आहे अलाए कोन मां सम्झां थो त हूंदो असां चवंदा आहियूं बाबा गाबन जी ख़बर पवंदी आहे जूए मां जे जूए में हूंदो कख त पोइ गाबा बि मोटा ताज़ा मतारा माल ताज़ो हूंदो पर जे हूंदी भड़ भींग 12 आंधारियूं जूए में कख ई कोन हूंदो त माल पुछ हूंदो अब आई हो तव्हां वटि बि आहे अला न आहे भला पोइ कावड़िया ओला छा ॾाढे त ॻाल्हायो मांखे दावत ॾिनी जानब फ़क़ीर चईसीं ॾाढेरे अच मुचो बाबा अला कंदो ईंदासूं हिकिड़ो दफ़ो टाइम ॾिनोसूं को वरी मजबूरी थी वरी ॿियो दफ़ो प्रोग्राम मूंखे जानब चयोसीं हाणे महिरबानी करे कीअं बि करे अचो ॾाढेरे में चवनि था बाबा की अबा छा चवंदा आहियो त जूए जा ॾिसबा गाबा छा चइबो आहे जूए जो ॾिसबो आहे मालो ॾाढे ॻाल्हायो ओ छेड़े वारा कोन था ॻाल्हाइनि छा तोखे कावड़ जी प्यारड़ा छा अबा सभु ॻाल्हायो जेकॾहिं जूए में कख हूंदो गाह हूंदो त माल बि सघो हूंदो
पर भला जेकॾहिं जूए में ज़मीन में ओसे पासे कख न हूंदा, गाह न हूंदो त माल छा हूंदो? डुबरो हूंदो। इहा सवली ॻाल्हि सम्झबा। जेकॾहिं मुंहिंजा भाउ पीर में फैज़ हूंदो त मुरीद में भी दाणा हूंदा। ॾाढे ॻाल्हि आहे। जेकॾहिं वॾेरे में मुंहिंजा दोस्त लक्षण हूंदो त कमदार बि सुरीलो हूंदुसि। हाँ या न? जे मास्तर में लक्षण हूंदो त छोरो भी कुछ न कुछ सुधरल हूंदो। पर मुंहिंजा दोस्त जेकॾहिं पीर जो लक्षण कोन्हे त मुरीद अॻे ई बेलक्षणो हूंदो। मुंहिंजा दोस्त जे वॾेरे जो हाल कोन्हे त कमदार अञा चट हूंदो। उस्ताद में लक्षण कोन्हे त पोइ कुछ भी कोन हूंदो। ख़बर पवंदी आहे मुंहिंजा दोस्त हेड मां जेको हेड ऑफ डिपार्टमेंट हूंदो आहे, जेको वॾो हूंदो आहे, उन मां ख़बर पवंदी आहे त हिन जो केतिरो फैज़ आहे। ओ बेफैज़ मुंहिंजे मोहम्मद करीम जे बराहे रास्त फैज़ वठण वारनि खे घट वध न ॻाल्हाए। जेकॾहिं 1400 साल खां पोइ तो वटि ईमान आहे, इहो त मुहम्मद करीम जो सदको आहे। पोइ जेके रूबरू हा तन वटि छो न ईमान हूंदो? कसम खणी आयो आहियां त मुफ्ती खे चेड़ाईंदुसि, बस नारो न लॻे। ॻाल्हाइण जो अध कलाक ई कोन था त 14 नारा लॻी आहिनि। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे तव्हां खां जूई जो मिसाल नहीं पुछां तो ॾियो ख़बर मुहम्मद अरबी वटि फैज़ हुयो या न? 23 साल 3 ॼणनि खे फैज़ ॾिनई बस। साल रुगो 3 ॼणा, अली, मिकदाद, सलमान फारसी, ॿियो नाना नूरा लेखा पूरा खैरी खे। शर्म कर, शर्म कर। नबी जे फैज़ जा मुनकिर माण्हू न खिलाए, भील न खिलाए, कोली न खिलाए, वाणिया वकाल न खिलाए, ईसाई यहूदी न खिलाए। अलाए कहिड़े बाग जी मुरी चंडरा पैदा थियो आहे जो माना 23 साल मुहम्मद रुगो 3 मुरीद कया। बाक़ी हीअ जेका ख़ल्क लॻाई सब बेवफा, सब कूड़ा, सब मुनाफ़िक, नऊज़ बिल्लाह, सब ग़लत हा। चंडरा पो तंहिंजी माना त पो तू नबी जे फैज़ जो मुनकिर 23 साल नबी जी ख़िदमत काॾे वई। रब्बुल आलमीन जो कसमा मुहम्मद करीम जे फैज़ मुसलमान मर्द त मुसलमान कया, पर मुहम्मद पत्थरन खां भी कलमा भराया। ॻाल्हाए ॻाल्हाए, हाओ या न? हे चवंदा अथव राफ़िज़ी शिया त बस 3 मुसलमान हा, अली, मिकदाद, सलमान फारसी, बस ये 3 वनी बचा। बाकी भी खल्क इए बस भी ठगीअ ते हुया, कूड़ ते हा। पो वरी हसन हुसैन जो वारो त पिछाड़ी तो अचे, अली खां बस पो हसन, पो हुसैन, पो। पर कॾहिं कॾहिं मुंहिंजा दोस्त चवंदा कोन तो, पर इमाम हसन ते भी कावड़ा वेठा अथव। इमाम हुसैन जो ॾींहुं मल्हाईंदा आंखे याद आहे करे ॾाझरे वारो, जुडे वारो, टंडे जान महमद वारो, ओड़े पाड़े वारो, ॿिली कंहिं शीए इमाम हसन जो ॾींहुं मल्हायो। ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो, चौर न मल्हायो हसन जो ॾिहाड़ो। कूड़ा कूड़े जा पुट, ठगीअ जा ठाहर, आल बैत जा सजण, आल बैत सां मोहब्बत आ। पुछबन केड़ा आल बैत? शुरू कंदा हजरत नबी सही, अली सही, खातून जन्नत, इमाम हसन, इमाम हुसैन। वो चौथो जो कोई इमाम हसन आ, न उन जो ॾिहाड़ो मल्हाईंदा, न हुन जी तारीफ़ कंदा, न हुन जी सिफ़त सना कंदा। छो नथा कयो? इहो राज़ तोखे मां पोछाड़ी खोले थो ॿुधायां। याद रखजां, बस 3 नबी करीम फैज़ वारा कया। आ त मां तोखे अहले सुन्नत जमा जो अक़ीदो ॿुधायां। महबूब करीम मुसलमान के, ईमान वारन मर्दन के तो फैज़ ॾिनो, पर पाण फरमाइनि था मां अञा नबूअत जो ऐलान ई कोन कयो हो। पंहिंजूं अबाणनि जूं बकरियूं चारींदो होसि,
10 सालन जो हुस 10 सालन जो पांजू भी बकरियूं हूं नानी मासी चाची गोठ जे माटन जू भी बकरियूं मुखे छोड़े ॾींदा हा ये जंगल में ये पंहिंजे ख्याल सां काहे वेंदोस। सरकार फरमाइन था ओहो पत्थर अॼु भी मां मक्के जे ॿाहिरां सुञाणा थो। जमल उन पत्थर जे भर मां लॻंदो हुउसि त पत्थर मुखे चवंदो हो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। ॾाढे त चओ अस्सलाम अलैका या छो चुप थी वियो चओ ॾाढे अस्सलाम अलैका अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। केर चवंदो हो चो पत्थर ॾाढे चओ रुगो पत्थर। सरकार वण खे सॾे जाअत लिदावतिल अशजार साजिदतन जाअत लिदावतिल अशजार साजिदतन तमशी इलैहि अला साकिम बेला कदमी मौलाया सल्ले वसल्लिम दाइमन अबदम अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। सोनो नबी चवे तो पत्थर मुखे ॾिसी सलाम करे जे वण खे सर कया तो वण हली अचे। मुझा दोस्तों अजीजो मुझे महबूब करीम के तो सारो जग सुजाणंदो हदीस पाक में इंदो आ। सरकार फरमाइन था हर शय मुखे सुजाणंदी आ इन जमीन या आसमान में जो कुछ आ सब मुखे सुजाणंदा हन। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू मुंहिंजी ज़ात जो तारफ सभिनी जे आॾो कराए छॾियो आ। अफ़सोस आ उन बेदीन तां, अफ़सोस आ उन दीन जे दुश्मन तां, अफ़सोस आ उन यहूदन जे एजेंट तां, अफ़सोस उन वाणियन खां बि गंदे ते जेको तो चवे त 23 साल मोहम्मद करीम जिद्दोजहद कई, 23 साल मोहम्मद करीम हिम्मत कई, 23 साल रात ॾींहुं मोहम्मद करीम फैज़ जा दरिया वहाया पर रुगो 3 ॼणा मुसलमान थिया ॿिया रुगो ठिड़क ठगी ते हा। मां तो चवां चंड्रा निभागा तूं चंड्रो आ निभागो आ। महबूब करीम जे हज्जतुल वदा जे टाइम ते सभ बि हज ते कोन आया हा छो त सभ शाहूकार बि कोन हा। आख़िरी हज ते मोहम्मद करीम सां 1.25 लख मुरीद गॾु हा। घणा ॾाढे जो घणा जोर सां चओ 1.25 लख। उहे 1.25 लख हज ते अॼु बि हज ते माण्हू अला का पैसा जाम थी विया आहिनि पर सॼी दुनिया हज ते कान थी वञे। मुंहिंजा करोड़ूं माण्हू घरनि में वेठा आहिनि के लख 2 वञी हज कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त उन ज़माने में बि मके वारा सभु हज ते कोन आया हा, मदीने वारा सभु हज ते कोन आया हा, ताइफ वारा सभु हज ते कोन आया हा, जिद्दे वारा सभु हज ते कोन आया हा। जेके हज जे लाइक़ु हा ॾोकड़ जन वटि हा उहे महबूब सां आख़िरी हज जो अदा पिया कनि त उन्हनि जो उन ज़माने में तादाद भी 1.25 लख हो। आई बाकी जेके ॿिया मुसलमान घरनि में वेठा हा उहे त ॾहूण ते हा अञा इन खां वधीक हा। ऐं हे पलीत थो चवे त रुगो 3 ॼणा तव्हांजी माना हे रसूलुल्लाह जे फैज़ जो मुनकिर आहे। अबा इहो मुसलमान कीअं हूंदो जेको नबी पाक लाइ चवे त नबी रुगो 3 मुरीद करे सघियो, नबी करीम रुगो 3 खे फैज़ ॾिनो ॿिया सभु ठगीअ ते हुआ। अल्लाह ताला जो क़ुरान ॿुधो आयत मां तुंहिंजे आॾो पढ़ां थो तर्जुमो कयां थो फ़ैसिलो तो ते थो छॾियां। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे
अल्लाह जो कुरान बुधो अल्लाह ताला फरमाए तो सिबगतल्लाहि व मन अहसनु मिनल्लाहि सिबगतम व नहनु लहु आबिदून। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो ओ मुंहिंजा मुहम्मद अरबी जेको तो पंहिंजे असहाबन ते रंग चाढ़ियो आहे इहो तुंहिंजो रंग नाहे इहो मुंहिंजो रंग आहे। कंहिंजो रंग आहे? ज़ोर सां चओ कंहिंजो आहे? सिबगतल्लाह अल्लाह जो रंग आहे। वमन अहसनु मिनल्लाह सिबगतन केरु आहे जेको अल्लाह खां वधीक रंग हुजे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फैज़ खे पंहिंजो फैज़ सॼो आहे। ॿुधो अल्लाह जे क़ुरान करीम जी ॿी आयत रब से चवंदो आहे मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो मां अल्लाह क़ुरान में चई थो छॾियां जेको मुंहिंजे नबीअ जे कढ लॻो ॼण त मां अल्लाह जी ताबेदारी कयाई। मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह जे रसूल जी इताअत कई बेशक उन्हीं अल्लाह जी इताअत कई। मालूम थो त जेके रसूलुल्लाह जे कढ लॻा उहे रसूल करीम सां सच्चा हा उहे अल्लाह जा सच्चा बाना हा। अल्लाह ताला हुननि जी तस्दीक थो फरमाए उहे नबी जे पुठियां लॻण वारा मुंहिंजे दीन ते हलण वारा आहिनि। नबी करीम अलैहिस्सलाम जी इताअत करण वारा मुंहिंजी इताअत करण वारा आहिनि। उन्हनि खे फैज़ जेको मिलियो आहे सो अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे तरफ़ खां मिलियो आहे। मालूम थो त मुहम्मद करीम जे ज़िंदगी में लखनि जे तादाद में ग़ुलाम सच्चा हुआ। घणा हा चओ? लखे? ॾाढो चओ? अड़े तोखे 8 ॾिहाड़ा को मवाली मकान में भंग पीआरे थो सूटा हणा वई थो त तूं सॼी ज़िंदगी उन भंग जे कूंडे तां कोन थो थे जो उन तोखे अहिड़ी सुती पीआरी 8 ॾींहंनि जे सोबत में तुंहिंजो खानो ख़राब करे छॾे। रुगो 8 ॾिहाड़ा हुन सां गॾिजी वेठे मकान में न निमाज़ न रोज़ो न हज न ज़कात रुगो 2 टे सूटा हणाई तोखे हाणे मरंदो मरी वे पिछाड़ी मरण घड़ीअ ताईं बि यकार उनी मवालीअ जो फैज़ तोखां परे नथो थे। ऐं जन जे फैज़ जी अल्लाह क़ुरान में ॻाल्हि करे ऐं जन मुरीदन जे वफ़ादारी जी ॻाल्हि अल्लाह 30 सिपारनि में करे तो ते मवाली जो असर चढ़ियो मुहम्मद जो ग़ुलामनि ते असर कोन चढ़ियो? चओ चढ़ियो? ॾाढे चओ? हाय हाय खुदा जो कसम महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ग़ुलामनि सरकार जे ग़ुलामनि जे ज़िंदगीअ ते नज़र कजे टुकड़ा थिया वढिजी विया ज़रा ज़रा थिया। हिकिड़े सहाबी खे उठ सां ॿधो अथनि पहिरीं हुनखे वठी आया त तोखे मारियूं ऐं तूं चओ त मां नबीअ तां हथ खयो। मारे 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 थका मुंहिंजा दोस्तो अदीज़ो जमल होश में पियो अचे पुछनि पिया ॾे ख़बर ॾाढो तोखे मारियो तसे तूं बेहोश थी वेहे हाणे छा थो चवीं? चवे थो छा तव्हांजी मर्ज़ी आहे? चवण लॻा त तूं ज़रूरु चवंदो हूंदे त मां कलमो भरे फासी वियो हां हिननि सूरनि में जेकर मां न हुजां हा नबी जे नालो खणी चवीं हा उहो हुजे हा ईअं चवंदो हूंदे। साहबी तो चए ख़ुदा पाक जो कसम आहे मुझी ज़रा ज़रा जान थी वने उहा मूंखे परवाह कान्हे का। मुझे महबूब के भी त तकलीफ़ ठहियो पर नबी जे पेर मुबारक में जेकॾहिं कंडो लगे त उन तां बि मुंहिंजी जान कुर्बान। कंडो नबी जे पेर में वो कंडो भी मां बर्दाश्त कोन कंदुसि। बच्चा कुर्बान कंदुसि सिर कुर्बान कंदुसि जान कुर्बान कंदुसि खानदान कुर्बान कंदुसि हर शइ कुर्बान कंदुसि नबी जे मथां कंडो भी बर्दाश्त कोन कंदुसि। अड़े चई हाणे हिनखे ॿी त ईज़ाव घणाई ॾिना अथसि 2 उठ काहे अचो हिकिड़े उठ खे कंध में रसो विझो ॿिए उठ खे कंध में रसो विझो उहो हिकिड़े उठ वारो रसो हिकिड़ी टंग में विझोसि ॿिए उठ वारो रसो ॿी टंग में हिकिड़े उठ खे हेॾे छिकियो ॿिए
ऊठ के हेॾे छिकियो त जेरो चीरजी वञे, ज़रा ज़रा थी वञे ख़बर पएसि। ख़ुदा पाक जो कसम आहे, जंहिंमहिल हिकिड़ो ऊठ हेॾे छिकियो अथनि, ॿियो ऊठ हेॾे छिकियो अथनि, रसा मज़बूत हा, चेहरो जाॻंदो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो चीरजी पियो वञे, पर ज़ुबान ते हो फुज़्तु बिरब्बिल काबा, मूंखे अॼु काबे जे रब जो कसम आहे जो हीअ मुंहिंजी बेमुल्ही जान मोहम्मद तां कुर्बान थी वई। हिन मुंहिंजे जान जो मुल्ही कोन्हे, बिल्कुलु टके जी ज़िंदगी आहे इहा। जेकॾहिं रसूलुल्लाह जे नाले तां कुर्बान थी त मां खटियो। खुदा जो कसम आहे, जेरो चीज़ जी वियो, जेरो टुकर टुकर थी वियो, खुदा पाक जो कसम आहे, जेरो इंसान जेरो चीज़ जे उन जो कहिड़ो हशर, इन खां वधीक कहिड़ो अज़ाब हूंदो। पर उफ़ न चयईं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जो ग़ुलाम, चवे पियो त ख़ुदा मूंखे कामयाब कयो जो मां मुस्तफ़ा ते सुर ॾेई छॾियो। उन्हनि जे लाइ तूं तो चवीं तो वटि आहे छा? केड़ी तो वट इबादत आ, केड़ी तो वट रियाजत आ, केड़ी तो वट तकवा है, केड़ी तो वट परहेज़गारी आ, केड़ो तो वट इल्म आ, केड़ी तोखे दीन जी ख़बर आ, केड़ो कुरान करीम जो तर्जुमो जानी थो, केतिरियूं तोखे हदीसूं याद आहिनि, इस्लाम लाइ तो कयो छा है, तू तो कोरो ॼट कुछ भी कोने को। रब्बुल आलमीन जो कसम आ, मोहम्मद करीम जो ग़ुलाम घोड़े ते चढ़ी हलाए घोड़ो, ऐं उन जे घोड़े जे कदमनि मां मिट्टी उॾामे मां सॼो जहान उन मिट्टीअ तां कुर्बान करे छॾियो। अल्लाह ताला जो कुरान तो चवे, वल आदियात दबहन फलमूरियात कदहन फलमुगीरात सुबहन फअसरन बिही नक़अन फवसतन बिही जमा। चओ सुभान अल्लाह। नबी करीम जॾहिं जंग ते वेंदा हा, महबूब करीम सां जंग ते असहाब गॾु हूंदा हा, महबूब करीम भी घोड़े ते सवार हूंदा हा, महबूब जा ग़ुलाम भी जंग में घोड़े ते सवारी कंदा हा। पोइ जॾहिं घोड़ा डोड़ाईंदा हा, जंग में इस्लाम जे फतह जे लाइ, सरबुलंदीअ जे लाइ घोड़ा ज़मीन ते डोड़ाईंदा हा, त पथरेली ज़मीन ते घोड़ा पंहिंजा सुंभ हणंदा हा, त उन पथरेली ज़मीन मां चिणगू निकिरंदियूं हुयूं, ऐं घोड़ा जो मतलब तेज भजंदो आ, नर घोड़ो खास करे जब तेज भजंदो आ तो उन जे पेट में हिकु डुग डुग जो आवाज ईंदो आ, उन जे आंडरनि मां आवाज ईंदो आ, खास किस्म जो घोड़े जे पेट में आवाज ईंदो आ, ऐं घोड़े जे ज़मीन पेरनि मां दज़ निकिरंदी आ। अल्लाह ताला कुरान पाक में उन्हनि जे चिणगुनि जो, उन घोड़नि जे पेट जे आवाज जो, उन घोड़नि जे सुंभनि वारी दज़ जो कुरान में कसम थो खणे। केर तो कसम खणे? तू छा चवंदा? मूंखे नूर भटारे जो कसम आ, इन्ही जे करे जो तोखे नूर प्यारो आ। अब छा प्यारो थी चओ? ॾाढे जो छा प्यारो आ? नूर प्यारो आ। उन नूर जो तू कसम खणंदो आ। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम, सरकार जा सहाबी, नबी जे मदद जे लाइ, नबी जे ग़ुलामीअ जे लाइ, नबी जे दीन जे मुआमलत जे लाइ, नबी सां वफ़ादारी जे लाइ अल्लाह जे राह में घोड़ा डोड़ाइनि। उहे सहाबी त अल्लाह खे वणनि, पर घोड़नि जो डोड़ण बि ख़ुदा खे वणे। ज़मीन ते घोड़ा सुंभ हणनि, उन मां चिणगू निकिरनि, रब चए मूंखे न चिणगुनि जो भी कसम आ। उन्हनि जे सुंभनि मां मिट्टी उॾामे, अल्लाह ताला चवे मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामनि जे घोड़नि वारनि सुंभनि जो भी मूंखे कसम आ, उन सुंभनि जी मिट्टीअ जो भी कसम आ। इहो क़द्र हो अल्लाह पाक खे, छो त ख़ुदा जी नज़र दिलि ते हूंदी आ। मूंखे तव्हां हार पारायो, मूंखे तव्हां अजरकूं पारायो, मूंखे तव्हां मानियूं खारायो, मूंखे तव्हां कुर्सी ते वेहारियो, पर मूंखे पक त कान्हे का अलाए तव्हांजे दिल में छा आहे, अलाए ख़ुशामद था कयो, अलाए सचा आहियो। मां आओ ज़ाहिर में चवंदुसि मेरी शाबस अथनि, मुंहिंजी इज़त कई अथनि, पर हक़ीक़त में अव्हां जे दिल जी मूंखे ख़बर कान्हे। रब करीम फरमाए थो सभिनी माण्हुनि जी ॿाहिरि ते नज़र आ, मां रब जी दिलनि ते नज़र आ। रब जी छा ते नज़र आ? ज़ोर सां चओ, छा ते नज़र आ रब जी? पोइ जन मुस्तफ़ा करीम सां वफ़ादारी कई, अल्लाह ताला जी उन्हनि जे दिलनि ते नज़र आ। तॾहिं तो ख़ुदा चवे त मूंखे इन्हनि जे घोड़नि जे सुंभनि जो भी कसम, मूंखे उन्हनि जे घोड़नि जे सुंभनि वारी दज़ जो भी कसम आ।
मुके उन्हनि जे उन्हीं पेरनि जो भी कसम आ जेके नबी पाक जे दीन जे ला अल्लाह जे राह में घुमाया अथनि। ओ मुंहिंजा सोना इन मां अंदाज़ो कर त ये मुस्तफ़ा सां केतिरा वफ़ादार हा जेके अल्लाह पाक जल जलालु मन वालू जी ज़ात साराया आहिनि। अल्लाह के महबूब प्यारो आ। अल्लाह ताला फरमाए तो जेके मुझे महबूब जो प्यारो आ वो मुझो भी प्यारो है। सभई चओ सल्लल्लाहु बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ो हूंदो अथव सहाबी जंहिंखे नबी जी सोहबत मिले, चओ सुभान अल्लाह। जंहिंखे नबी जी ॿियो वरी हूंदो आहे जंहिंखे सहाबीअ जी सोहबत मिले। कंहिंजी सोहबत मिलेसि उन्ही खे चइबो आहे ताबई। छा चइबो आहे उन्ही खे? हाणे हेॾे ॾिहा ॿुध मुंहिंजे मदीने वारे मीर जो कलाम। लन तमस्सना अन्नारु मर्रानी वरआ मर्रानी। मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ बुधी छो मां मुहम्मद जी ज़ुबान मां कदहीं कूड़ कोन निकतो अथव। मां मुहम्मद चई थो छॾियां त जंहिं बि मुंहिंजो दीदार कयो याने असहाबी जेको मुंहिंजो सहाबी सोहबती आ मां मुहम्मद ॿुधाए थो छॾियांव इन्हीअ खे दोज़ख जी बाहि वेझी ईंदी कान का। उनखे दोज़ख जी बाहि वेझी ज़ोर सां चओ अॻिते वरा मर्रानी। नबी से फरमायो जेको मूंखे ॾिसे ईमान वारी अख सां उनखे त दोज़ख जी बाहि वेझो कान ईंदी, पर जेको मुंहिंजे ॾिसण वारे खे ॾिसे उन जे वेझो बि दोज़ख जी बाहि कान ईंदी। माना सहाबीअ जे बि दोज़ख जे वेझो बाहि न ईंदी त ताबईअ जे वेझो बि दोज़ख जी बाहि न ईंदी। सहाबी माना नबीअ खे ॾिसण वारो, ताबई माना सहाबीअ खे ॾिसण वारो। रसूलुल्लाह जे इन हदीस पाक मां साबित आहे त सहाबी बि यकीन सां जन्नती आहे त ताबई बि यकीन सां जन्नती आहे। अदा हेॾे निहारियो आहे सभु अल्लाह जे वसे कंहिंजे वसादा ॾाढे चओ, पर वरी बि असां पंहिंजे अकुल मुताबिक़ चऊं था त पक सुभाणे सिज उभरंदो। असीं हुजऊं या न चओ असीं, पर सिज ॾाढे चओ खुदा पाक जो कसम आहे जीअं सुभाणे सिज उभरण में पक्का, पर इन में वरी भी शक थी सके थो त मतां रात खणी रब क़यामत कायम करे ऐं सिज न उभरे। पर मूंखे खुदा जो कसम आहे सिज उभरण खां बि वधीक पक्का त मुहम्मद जा सहाबी जन्नती आहिनि। मुहम्मद करीम जा सहाबी छाजे करे जो उन्हीं जुबान उनके जन्नती हुजण जी खुशखबरी ॾिनी आहे जंहिंजे जुबान जे लाइ अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो त मुंहिंजो मुहम्मद अरबी पंहिंजी ख़्वाहिश सां कोन ॻाल्हाईंदो आहे, पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे। इन हुव इल्ला वहयुन यूहा। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं ॻाल्हाईंदो आहे जॾहिं मां अल्लाह हुनॾे वही मोकिलींदो आहियां। याने मां चवंदो हांसि हा त हा कंदो आहे, मां चवंदो हांसि न त न कंदो आहे, मां चवंदो हांसि हिलाल कर त हिलाल कंदो आहे, मां चवंदो हांसि हीअ शइ हराम कर त हराम कंदो आहे। याने मुंहिंजे नबीअ जो ॻाल्हाइण मां अल्लाह
जे मर्ज़ीअ सां हूंदो आहे, पंहिंजे मर्ज़ीअ सां मुंहिंजो नबी कोन ॻाल्हाईंदो आहे। उहो नबी जेको अल्लाह जे मर्ज़ीअ सां ॻाल्हाए वो पांजी जुबान सां चवे तो मुंहिंजा सभु सहाबी जन्नती। छा तो चवे मुंहिंजा सभु सहाबी? हिकिड़ो दफ़ो खुली चओ तो मुंहिंजी दिलि ठरी पए। मज़ो न आयो, मज़ो न आयो। सभु सहाबी चओ, सभु सहाबी, ॾाढे चओ सभु सहाबी। इंशाअल्लाह ताला तो शाहिदी ॾिनी आहे, सभु सहाबी जन्नती। इन शाहिदी जे सदके तू भी जन्नती है। जेको महबूब जे गुलामन जे जन्नती हुजण जी शाहिदी जे रब सोचे त मां उन्हनि जी भी लज रखंदुसि। आहिनि गुनहगार, पढ़न नमाज भी कोन था, अफ़ाल भी के बुछड़ा हूंदन, पर अक़ीदो ख़राब कोन अथन। मुझे महबूब जे गुलामन सां प्यार अथन। हे उहे शख्स आहिनि जिन जो प्यार भी बेड़ा पार कंदो। खुदा जो कसम आहे, हिकिड़नि खे अमल छॾाईंदा, हिकिड़नि खे मुहब्बत छॾाईंदी। पर मुंहिंजा दोस्त रुगो अमल भी कोन छॾाईंदो। अमल सां गॾु मुहब्बत हूंदी त पोइ अमल भी कारगर आहे। पर जे रुगो अमल आई मुहब्बत कान्हे त पोइ इहो अमल भी टंगायूं पियो हूंदी। अल्लाह करे छॾ तो असांखे अल्लाह जे प्यारनि सां प्यार हुजे। जेके अल्लाह जे प्यारनि सां प्यार आहे त जो बेड़ो ई पार आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे मां सम्झा तो तू पक सां समझी वियो हूंदे, तुझे दिमाग़ में आ ॻाल्हि वेझी वई हूंदी त मोहम्मद करीम जा सभु सहाबी जन्नती ऐं सभु वफ़ादार। चओ सभई बेवफ़ा केर भी कोन्हे को जेको चवे त बेवफ़ा हुआ उहे खुदा जो कसम आहे। सम्झो त तो असां वारी गिनायत में कोन्हनि। गिनायत सम्झो था न, हे थरी माण्हू चवंदा आहिनि, मंगरिया चवंदा आहिनि असांजे गिनायत जो आहे, बंभरा चवंदा आहिनि असांजे गिनायत जो आहे, महर चवंदा आहे असांजे गिनायत जो आहे, राजड़ चवंदा आहे असांजे गिनायत जो आहे। मुंहिंजा दोस्त मां थो चवां जेको मुहम्मद अरबी जे ग़ुलामनि असहाबनि जी गिला करे सो मुस्लमाननि जे गिनायत में आहे कोन। यो अलाए को भीलन जी खानदान में हुआ, अलाए मेघवाड़न जी खानदान में हुआ, पक सां यहूदी तो जरूर आहे। छो तो यहूदी मुझा दोस्त मोहम्मद करीम जे गुलामन जा दुश्मन आहिनि। याद रखो जेको नबी करीम जे गुलामन जी गिला करे, नबी करीम अलैहिस्सलाम जे असहाबन के घट वध ॻाल्हाए, हुजूर अॻे ई चई छॾियो आहे मां मोहम्मद करीम तव्हांखे ॿुधायां थो अहिड़ो ज़मानो अचेव थो जो मुंहिंजे असहाबन खे माण्हू गारियूं ॾींदा, अहिड़ो मिलेव त चवंदा कोस लानतुल्लाहि अला शर्रिकुम। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। नबी पाक फरमाए तो जेकॾहिं ॾिसो कंहिं माण्हूअ खे त मुंहिंजे असहाबनि जी गिला थो करे, जेकॾहिं कंहिं ॾिसो पलीत खे मुंहिंजे असहाबनि खे घटि वधि थो ॻाल्हाए, जेकॾहिं ॾिसो कंहिं नालाइक खे मुंहिंजे असहाबनि खे गारियूं थो ॾिए त नबी सही फरमाए तो फौरन बिल्कुलु तकिड़ो तकिड़ो चई छॾिजांसि त तोते ख़ुदा जी लानत हुजे। चओसि सहाबा जे दुश्मन ते बेशुमार लानत। ॾाढे 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 चओ। हे वरी चवंदासीं भिटाई असां तव्हांखे पिटियो आहे, कंहिंखे चए सुन्ननि खे। अड़े किथे भिटाई पिटियो आहे? भिटाई खे न को नमाज़ जी, न को रोज़े जी, न को क़ुरान जी, रुगो पिट जी हसे। ॻाल्हायो अबा, हाणे थकिजी पियो जा, हथ कढांव भला। भिटाई खे ॿियो न को नफ़िल हो, न को तहजुद, न को नमाज़, न का तस्बीह, न को ज़िक्र, को पिटींदो पियो। अलाह जा माना पिटींदा आहिनि, दुआ कंदा आहिनि। पर हिकिड़ो खणी बैत ठाहियो अथनि भिटाई साहब जे नाले सां। मां तो चवां भला ठाही हुई त शुक्र थियो, इहो बि असांजे कम जो। कंहिंजे कम जो आला ॿुधो भला छा चवंदा?
अलीअ जी औलाद खे जेको भाए घटे पाड़ू तहे पलीतन जूं परवर पाड़ऊं पटे वो खेटो ऐं खपते लहदन कान लतीफ चए। अब आहे जिसकाणी मौलूद चवंदा उनखे रुपया घोरींदा हो, मांखे शाबाश न कंदा चओ।